पिंकी मैं बस आ रही हूँ और अब करना ये है कि तमाशा करो। तमाशा ये कि एक दो ट्रांस अपनी कमीज़ें फाड़े और तुम लोग ऐसे वीडियो बनाओ। पिंकी मां बस अची रही आहियां, कमीज़ूं फाड़ियो, करणो रुगो तमाशो आहे। हैदराबाद में हिकु भेरो ॿीहर उहो मंज़र नज़र आयो जेको माज़ीअ में बि केतिराई सवाल छॾे वियो। एसएसपी ऑफिस आॾो ख्वाजा सरा बिरादरी एहतिजाज लाइ निकिती। मक़सद हो मारिया सारियो जी बहाली, पर अकछिंभ में छिकताण गिरफ़्तारियुनि ऐं एफआईआर ताईं पहुची वियो। मारिया सारियो सोशल मीडिया ते पाण मथां थियल तनक़ीद जे नतीजे में 28 अप्रैल 2026 ते हैदराबाद जे ह्यूमन राइट्स सेल जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुई, जंहिं बाद संदसि जाइ ते बेनज़ीर ज़रदारी खे मुक़ररु कयो वियो। 3 जून ते माज़ी जियां हिन भेरे बि ख्वाजा सरान मारिया सारियो जी बहाली लाइ एहतिजाज कयो। पुलिस मूजिबि एहतिजाज दौरान रोड ब्लॉक कयो वियो, ट्रैफिक मुतासिर थी, सरकारी कमनि में रंडक विधी वई ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी हिदायतुनि ते अमल न कयो वियो। नतीजे में मारिया सारियो समेत 15 ख्वाजा सरा गिरफ़्तार कया विया। वाक़े बाद साम्हूं आयल कुझु वीडियोज़ ऐं आइडियोज़ नवनि सवालनि खे जनम ॾिनो आहे। मवाद में मुबैना तौर मारिया सारियो खे ख्वाजा सरान खां हिमायत हासिल कंदे ऐं एहतिजाज खे वधीक तेज करण बाबति हिदायतूं ॾींदे ॿुधो पियो वञे। कम्युनिटी के सपोर्ट की ज़रूरत है और मैंने ये पोस्ट भेजी है। जो मतलब के बात करना चाहता है काइंडली पर्सनली मुझे मैसेज करे। मैंने हमेशा कम्युनिटी का सपोर्ट किया है हर तरीके से, लेकिन इस बार मुझे कम्युनिटी की ज़रूरत है। मैंने कभी भी कम्युनिटी की हेल्प नहीं मांगी, लेकिन इस बार पहली बार मैं कह रही हूँ कि कम्युनिटी सपोर्ट करे। गिरफ़्तार थियल मारिया सारियो खे फ़िलहाल मुअत्तल करे जांच कमेटी क़ाइम कई वई आहे। पर हिते सवाल सिर्फ़ हिकु एहतिजाज जो नाहे। सवाल इहो आहे त आख़िर हर भेरे मारिया सारियो जे मामले में ख्वाजा सरा बिरादरी छो साम्हूं अचे थी? छा ही रुगो हमदर्दी ऐं हिमायत जो इज़हार आहे, या पोइ ख्वाजा सरान खे अहिड़ी जंग में आंदो पियो वञे जेका असल में कुर्सीअ जे लालच सां जुड़ियल आहे? इन जे पस मंज़र में ख्वाजा सरा बिरादरी जी सुञातल अॻवान शहज़ादी राय जो बयान ख़ासि अहमियत अख़्तियार करे वञे थो। शहज़ादी राय सिंध वाइस खे मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त ख्वाजा सरान खे सियासी या इंतिज़ामी तकरारनि में इस्तेमाल करणु ग़लति रवायत आहे। संदसि मौक़िफ़ आहे त बिरादरी खे के फ़र्द या गिरोह जे ज़ाती जंग जो हिस्सो न बणजणु घुरिजे। सिंध पुलिस की ही जूनियर क्लर्क ने ख्वाजा सरा कम्युनिटी को इस्तेमाल करते हुए, जिसके सारे सबूत और वॉइस रिकॉर्डिंग मौजूद हैं, उसने अपनी अफसर के खिलाफ धरना करवाया। वहाँ ख्वाजा सराओं को बोला कि कपड़े उतारो। तो खुदारा सिंध पुलिस के लिए अब एक वक्त आ चुका है कि इंटरनल अकाउंटेबिलिटी मैकेनिज़्म को बनाएं और इसे यकीनी बनाएं। इस जूनियर क्लर्क के ख़िलाफ़ पहले भी बहुत सारी रिकॉर्डिंग्स आई हैं, पहले भी बहुत सारी इंक्वायरीज आई हैं। किसी इंक्वायरी पे आप लोगों ने अफेक्ट नहीं किया। और मुझे तो समझ नहीं आ रहा कि सिंध पुलिस में एक जूनियर क्लर्क की इतनी पावर है कि वो ना आईजी को कुछ समझ रही है, ना डीआईजी को कुछ समझ रही है, ना एसएसपी को कुछ समझ रही है, और एसएसपी के तो खिलाफ धरना करवा दिया उसने। क्या कर रहे हैं आप लोग? सिंध पुलिस जागो, अल्लाह का वास्ता है। अभी आपने एक एफआईआर कटवाई है, फिर उसको बी क्लास कर देंगे। पहले भी जिस तरह होता आया है, सिंध पुलिस के लिए ये एक वक्त है, एक लम्हा फ़िक्रिया है कि आप जस्टिस दें। आपने एफआईआर तो कटवा दी, लेकिन इंक्वायरी भी आप ही का डिपार्टमेंट होता है, जिसमें कभी कोई सही इंक्वायरी नहीं होती है। ऐं ही पहिरियों भेरो बि नाहे। 2025 में एएसआई आयशा शेख वारे तकरार खां पोइ बि मारिया सारियो मुअत्तल थी। एहतिजाज थिया, ख्वाजा सरा बिरादरी मैदान में आई ऐं रुगो 11 ॾींहंनि अंदरि मारिया सारियो बहाल थी वई। हाणे हिकु भेरो ॿीहर साॻियो मंज़र वर्जायो वियो। सवाल इहो बि आहे त आख़िर हिकु जूनियर क्लार्क वटि अहिड़ो कहिड़ो असर रसूख़ हो जो खेसि ह्यूमन राइट्स, औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़, ख्वाजा सरान जे मामलनि ऐं अक़लियती हक़नि समेत 13 अहम ज़िम्मेवारियूं सौंपियूं वयूं। छा हैदराबाद पुलिस में को ॿियो क़ाबिल ऑफिसर मौजूद न हो? ऐं जेकॾहिं अॼु उहे सभु तकरार, वीडियोज़, मुअत्तलियूं ऐं कानूनी मामला साम्हूं अची रहिया आहिनि, त पोइ ज़िम्मेवारी सिर्फ़ मारिया सारियो ते लागू थिए थी, या उन्हनि ऑफिसरनि ते बि जिन खे सालनि ताईं गैर मामूली अख़्तियार ऐं प्रोटोकॉल ॾिना? ही मामलो हाणे सिर्फ़ हिकु जूनियर क्लार्क जी बहाली या गिरफ़्तारी ताईं महदूद नाहे रहियो। सवाल इहो आहे त छा ख्वाजा सरा बिरादरी खे बार बार हिकु अहिड़े जिदोजहद जो चहिरो बणायो वियो जंहिंजो मक़सदु असल में हिकु फ़र्द जा ज़ाती मक़सद हुआ? ऐं जेकॾहिं ईअं न हो त पोइ हर तकरार में साॻी बिरादरीअ खे अॻियां आणण जा सबब कहिड़ा हुआ? इन्हनि सवालनि जा सवला ऐं सिधा जवाब त मारिया सारियो पाण ई ॾेई सघे थी, जेका फ़िलहाल सरकार जी महिमान